नाज़िन लखी गुलाम शाह में मेरा टीवी जे सर ते ॻोठ गुल मोहम्मद होती में सकाफ़ती तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले सां सुता महबूब बलोच जी हे रिपोर्ट। सिंध जी मेरा टीवी जे सॾ ते सकाफ़ती हफ़्तो मल्हायो पियो वञे ऐं इन सिलसिले में अॼु ॻोठ गुल मोहम्मद होतीअ में सुगड़नि जी कचहरी ऐं राग रंग जी महफ़िल थी रही है। इन हवाले सां हितां जे रिहाइशियुनि खां सुगड़नि खां ऐं फ़नकारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू सिंध जे ॿेटनि जे बाबति छा था चवनि। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि जे उनवान हेठि सिंधी सकाफ़त जो ॾियारो ॻोठ गुल मोहम्मद होतीअ में मल्हाइजी रहियो आहे। जेका न्याय ते हिकिड़ी जेको आहे सो सुठी ॻाल्हि आहे जो असांजी सिंधी सकाफ़त खे उजागर कयो थो वञे ऐं ख़ासि करे मेरान चैनल वारनि जो थोराईंदा आहियूं जेको इन नंढे ॻोठ में अची करे इन सिंधी सकाफ़त खे उजागर कनि था। सिंध धरतीअ जे ॿेटनि जा वारसा आहियूं ऐं सिंध जे मिल्कियत जा वारसा आहियूं। कोई बि ॿाहिरियों माण्हू असां हिते बर्दाश्त न कंदासीं ऐं असां पंहिंजी जान ऐं सिर जो नज़रानो ॾेई सिंध जे ॿेटनि ते विढ़ंदासीं, जंग कंदासीं ऐं सिंध जा ॿेट सिंध जी धरतीअ जी जेका बि मिल्कियत आहे असां उनखे ॿिए जो वारस न बणाइणु चाहींदासीं। ईअं त सिंध असां सिंधियुनि जी आहे, जेके बि ॿेट आहिनि इहे असां सभु सिंधियुनि जा महिरबानी करे इन ते जेके कब्ज़ा आहिनि उनखे हटायो वञे ऐं असां सिंधी सूफ़ी फ़नकारनि जी सिंध असां सिंधी सूफ़ियुनि जी आहे। जा ॿेट आहिनि उहे सिंध जी मिल्कियत आहे। कराची सिंध जो हिसो आहे, कराची सिंध आहे ऐं हीअ इंतिहाई ज़रूरी आहे त असां मौक़े जे मुनासिबत सां इन्हनि शयुनि खे उजागर कयूं ऐं हिकिड़ो असां इहो मैसेज पंहिंजे पूरी सिंध में कुंड कुर्छ ताईं पहुचायूं। ऐं हीउ जेको मौक़ो हिननि दोस्तनि अरेंज कयो आहे त जंहिंमें जीअं पंहिंजो सिंधी ॿोली ऐं सिंधी सकाफ़त खे उजागर करण जो मौक़ो आहे, तमामु सुठो मौक़ो आहे। इंशा अल्लाह ताला असांजी सिंधी सकाफ़त हमेशह लाइ ज़िंदा रहंदी। कैमरामैन मुज़फ़र अबड़ो सां गॾु महबूब बलोच, मेरा टीवी न्यूज़, लखी गुलाम शाह।